नाज़रीन, कंधाकोट में बंगवार मोहम्मदानी तकरार त हथियार बंदन ज़ाल मुर्स के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी ॾिसो, क़बीलाई तकरारनि जी बाहि में ॿरंदड़ कश्मीर कंधाकोट ज़िले में बेगुनाह क़त्ल थींदड़ माण्हुनि जे रत वारी रांदि जेकी आहे उहा ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे। खूनी तकरार ॿ जेके आहिनि ॿियूं इंसानी जानियूं जेके आहिनि उहे गड़काए छॾियूं आहिनि। बी सेक्शन थाणो आहे, उनजी हद आहे इमाम बख़्श लाड़ो। उते मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि जेको आहे फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे जेके ज़ाल मुड़ुस आहिनि उन्हनि खे क़त्ल करे छॾियो आहे। ऐं वाक़िबा जेको आहे मौक़े ताईं हथियार बंद बिना ख़ौफ़ जे जेको आहे उहो फरार थी विया आहिनि। ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जा जेके लाश आहिनि उहे हिन वक़्तु जेको आहे खणाए करे कंधाकोट जी सिविल अस्पताल आंदा विया आहिनि। क़त्ल थी वियल ॿई ज़ाल मुड़ुस जेके आहिनि उन्हनि जी सुञाणप गोराम बंगवार ऐं पीराणी खातून जे नाले सां जेको आहे उहा थी आहे। अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे बंगवार बिरादरी जा केतिरा ई माण्हू जेको आहिनि उहे कंधाकोट जी सिविल अस्पताल पहुची विया आहिनि। जॾहिं हिन वक़्तु जेको आहे पुलिस जो चवणु आहे त हीउ वाक़ियो जेको आहे बंगवार ऐं मामदानी बिरादरी में हलंदड़ कारे जे पुराणे तकरार जो जेको आहे हीउ नतीजो आहे। वधीक जेको आहे उहा जांच जारी आहे। जॾहिं त हिन तकरार में जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु वाटेड़ू समेत जेको आहे 7 ॼणा जेके आहिनि उहे क़त्ल थी चुका आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे त मामदानी ऐं बंगवार बिरादरी जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में मोर्चा बंदि थी विया आहिनि। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।